ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जे 11 ऐं 12 अध्याय में ॾिठो हो त देवताउनि ऐं दैतनि जी वॾी महायुद्ध थिए थी, महासंग्राम थिए थो, जंहिंमें कुछ ही वक्त में देवताउनि जो पलड़ो भारी थियण सबबा दैत भॼण लॻनि था ऐं आख़िर में बर्त्रासुर अकेलो सभिनी देवताउनि सां विढ़ण लॻे थो। लेकिन तॾहिं बि बर्त्रासुर सभिनी ते भारी थी पई वियो। तॾहिं देवराज इंद्र दोहीच जे हॾियुनि मां ठहियल हथियार वज्र उन दैत ते हलाए थो ऐं अहिड़ी तरह विरंदे विरंदे 100 सालनि में 100 वरियनि में देवराज इंद्र जे हथां बर्त्रासुर जो सर वढिजी वञे थो ऐं बर्त्रासुर वैकुंठ में वञी वासो कनि था। सभई चो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 13 अध्याय शुरू करे रहा आयूं। देवराज इंद्र जो ब्रह्महत्या जे भव खां बचण। राजा परीक्षित श्री सुखदेव जी महाराज के चयो त ए मुनिनाथ, इंद्र अहिड़े ज़बरदस्त दुश्मन के मारे खुश छो की न थियो। श्री सुखदेव जी चयो त ए राजा, बर्त्रासुर दैत के तोष्टा ब्रह्मण पैदा कयो हो। उन करे बर्त्रासुर जे मरण ते बरदा रूप ब्रह्महत्या, जंहिं जे बदन मां रत पए वियो ऐं सरियल मच्छी वांगर बदबू पए आई, लोह जा ॻेणा पेरे इंद्र वटि अची खेसि ॻेई वञण जो ख़्यालु कयो। ॻेई वञणु मतिलबु त इंद्र खे खाइण जो ख़्यालु कयईं। तॾहिं इंद्र डप खां वठी भॻो। बरदा रूप हचा इंद्र जे पुठियां पई। जॾहिं इंद्र पंहिंजो बचणु मुश्किल ॾिठो, तॾहिं हू उत्तर ओभर कुंडती मानसरोवर तलाउ में वञी कमल गुल में लिकी वेही रहियो। इहा हचा वरी भंवरे जो रूप धारे उन गुल जे चई तरफ़नि खां वास वठण लॻी। इंद्र हिन जे डप खां ॿाहिरि निकिरी न थे सघियो। आख़िर जॾहिं इंद्र बुख ऐं प्यास सबबि ॾाढो दुखी थियण लॻो, तॾहिं श्री लक्ष्मी जी उन जो पालन कयो। जॾहिं इंद्र जे लिकण करे इंद्रासन ख़ाली थियो, तॾहिं रखेश्वरनि उते जो राजा नहेक खे, जेको वॾो धर्मात्मा ऐं प्रतापी हो, उनखे ॾियण जो ख़्यालु करे उनखे चयो त असां तोखे इंद्रासन ते विहारण घुरूं था। राजा चयो त मूंखे देवलोक में राज करण में सुमर्थी कान्हे। ही ॻाल्हि ॿुधी रखेश्वरनि चयो त असां पंहिंजे जप ऐं तप जो बल तोखे था ॾियूं, जंहिं करे तूं उते जे राज करण जे लाइक़ु थी पवंदे। जॾहिं रखेश्वरनि थोरो थोरो पुञ पंहिंजे तप जो राजा नेक खे ॾेई खेसि इंद्रासन ते विहारियो, तॾहिं हिन इंद्र जी राणीअ खे ॾिसी मथसि मोहित थी चवाए मोकिलियसि त हाणे मां इंद्र जी जाइ ते राजा आहियां, सो तूं मूं वटि छो नथी अची। इहा ॻाल्हि ॿुधी पतिव्रता इंद्र जी राणी, जंहिं पंहिंजे पतीअ खां सवाइ ॿिए कंहिं जी ख़्वाहिश न थे रखी, नेक जे डप खां विस्पति गुरुअ खे वञी चयो त महाराज, राजा नेक आदमी थी मूंखे भोग करण जे वास्ते घुराए थो, सो जंहिं में पतिव्रता धर्म बचे उहा तजवीज़ करियो। विस्पति चयो त तूं राजा नेक सां कुझु ॾींहं जो वाइदो कर ऐं मां इंद्र खे वरी गादीअ ते विहारण जी तजवीज़ थो करियां। इंद्र जी राणी विस्पति जी आज्ञा सां कुझु ॾींहंनि जो वचन राजा नहेक सां करे खेसि आसिरे में रखियो ऐं गुरु विस्पति अगन खे इंद्र जी ॻोल्हा वास्ते मोकिलियो। अगन देवता विस्पति खे अची चयो त इंद्र ब्रह्महत्या जे डप खां मानसरोवर तलाउ में लिकी वेठो आहे।
जॾहिं इंद्र जी ॻोल्हा थियण ताईं इंद्र जी राणीअ जे वाइदे जा ॾींहं पूरा अची थिया ऐं नहिक जो आदमी इंद्र जी राणीअ खे कोठण लाइ आयो, तॾहिं विस्पति जी आज्ञा सां राणी राजा नहिक खे चवाए मोकिलियो त आदमी 100 यज्ञ राजसूई ऐं अश्वमेध यज्ञ करण सां ई इंद्र थिए थो। तूं सवाइ यज्ञनि करण जे देवलोक जो राज थो करी, तंहिं करे तूं डोलीअ में वेही उहा डोली ब्राह्मणनि जे कंध ते रखाए मूं वटि अचु त पोइ मां तो वटि रहंदसि। राजा काम जे वस थी कंहिं बि पाप ऐं पुण्य जो वीचार न करे घणा ई रखेश्वर ऐं ब्राह्मण ज़बरदस्तीअ सां उन डोलीअ में लॻाए इंद्र जी राणीअ वटि महिलात ते आयो। ब्राह्मणनि जिन कॾहिं बि बोझो न खयो हो सो उहे तकड़ा नथे हली सघिया ऐं राजा काम जे नशे में अंधो थी रखेश्वरनि खे पेरनि सां ठोकरूं हणी चयो त जल्दी जल्दी हलो। तॾहिं रखेश्वरनि इहो अधर्म ॾिसी राजा खे श्राप ॾिनो त तूं नांग थी पओ। उन श्राप जे ज़बान मां निकिरंदे शर्त ई राजा नहिक नांग थी ज़मीन ते किरी पियो। इंद्र जी राणीअ जो पतिव्रता धर्म परमेश्वर बचाए वरितो। विस्पति मानसरोवर तलाउ ते वञी चयो त ए इंद्र, तूं कमल गुल मां ॿाहिरि निकिरी अचु। इंद्र दंडवत करे चयो त हे महाराज, मां ब्रह्महचा जे डप खां ॿाहिरि नथो अची सघां। ही ॻाल्हि ॿुधी विस्पति चयो त तूं डिॼ न, अश्वमेध यज्ञ पुरुष सभिनी क़िस्मनि जा पाप छॾाए थो, सो मां यज्ञ कराए तुंहिंजो पाप छॾाईंदसि। पोइ इंद्र विस्पति जी आज्ञा सां तलाउ मां निकिरी अश्वमेध यज्ञ कयो ऐं ब्रह्महचा खां छुटी दिव्य रूप थी देवलोक जो राज भोगण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 6 स्कंद जो 13हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां बि शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।